अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम पंहिंजी क्लिनिक में भलीकार तव्हांखे चवंदासीं। जो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असांखे पंहिंजी क्लिनिक प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे असांजो इंतहाई मोहतरम दोस्त बि आहे ऐं पाण हींअर हेडमास्टर टीचिंग यानी टीचिंग जे शोबे सां वाबस्तगी रखियल आहिनि दोस्त साईं निसार अहमद चांडियो साहब खे चवंदासीं प्रोग्राम में पंहिंजी क्लिनिक में भलीकार। नाज़रीन, हिन वक़्तु असां वटि जेको कोरोना वायरस जी जेका वबा फैलिजी चुकी आहे, जंहिं मुल्क जे अंदरि थरथलो मचाए छॾियो आहे, माण्हुनि खे पंहिंजे घरनि में महदूद करे छॾियो आहे ऐं उन सां गॾोगॾु वापार मैशियत ज़रिए जेके बि शयूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु कारोबार जेको आहे सो बंदि थी चुको आहे। इन हवाले सां अॼु असां डिस्कस कंदासीं। साईं तइलीम सां वाबस्ती रखनि था, साईं हेडमास्टर आहिनि, साईं टीचर आहिनि, साईं निसार अहमद चांडियो साहब जंहिं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, हिकिड़ो त असां वटि मुल्क जे अंदरि कोरोना वायरस जेका वबा आई आहे, इन सां आपाशी खे ऐं ज़राइत खे उन सां इन्हनि खे तमामु घटि, पर जेको असां वटि वापारी तबिको आहे या वापार खे ऐं उन सां गॾोगॾु तइलीम खे एजुकेशन खे वॾो हिकिड़ो धचको रसियो आहे। उन हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो? उन सां गॾोगॾु हिकिड़ो लॉकडाउन बि लॻो पियो आहे असां वटि पूरी सिंध जे अंदरि ऐं मुल्क जे अंदरि बि सोचियो पियो वञे लॉकडाउन जो। तव्हां कीअं था उनखे ॾिसो? पहिरियां तव्हांजो शुक्रिया अदा कंदो, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, तव्हांजी महिरबानी जो मूंखे इन क़ाबिल सम्झो त पंहिंजी सिंध जो प्रोग्राम में नाचीज़ अची पंहिंजा वीचार वंडे सघां। इन लाइ तव्हांजो बेहद मशकूर आहियां। अदा ही कोरोना जेका आहे सा जनवरी 2020 में इन खां जनवरी 2020 में वुहान खां शुरू थी, चाइना खां। उन्हनि सीरियस कोन वरितो शुरू में। उन्हनि खे उते डॉक्टर 2019 में आगाह कयो हो त कोरोना जेका आहे उहा ख़तरनाक मोज़ी मर्ज़ आहे जेका तमामु जल्द फैलिजे पई ऐं फैलिजी वेंदी। उन तां उन डॉक्टर खे उन सज़ा ॾिनी ऐं उनखे घुरायो, अरेस्ट कयो ऐं उन खां पोइ हिकिड़े एफिडेविट ते उन खां लिखायऊं त बाबा तूं अॻिते अहिड़े क़िस्म जो कोई इंतिशार न फैलाईंदे। सही। उन्हनि माना चाइना जी गवर्नमेंट उनखे सीरियस न वरितो। सही। ऐं उन्हनि जे सीरियस न वठण सां अॼु जेका चाइना जी सूरत हाल थी आहे, उन खां पोइ पूरी दुनिया में जेका कोरोना वायरस तक़रीबन 189 188 मुल्कनि में फैलिजी चुकी आहे। ख़तरनाक हिकिड़ी वायरस आहे, वबा आहे जेका फैलिजे थी पई। हाणे असुल पाण चऊं था वायरस त आहे, फैलिजे पई, जंहिंसां सॼी दुनिया में काफ़ी सारा मौत थिया आहिनि, माण्हू मुआ आहिनि ऐं हिन वक़्तु जेके आहिनि से काफ़ी कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। पर पाकिस्तान में जेका आहे तक़रीबन फेबरवरी में मुंहिंजे ख़्याल में सिंध में 26 या 28 फरवरी ते हीअ ज़ाहिर थी। उन खां पोइ सिंध गवर्नमेंट एफर्ट्स वरिता ऐं लॉकडाउन जी तरफ़ वञणु शुरू कयो। माना उतां खां ई शुरू खां ई हुननि जेको सो एफर्ट्स वरिता, उन्हनि तइलीमी इदारा बंदि कया। मजबूरी हुई जेकॾहिं तइलीमी इदारा बंदि न कनि त हीअ मेड़ाकनि में जेका असां इत्तमान में पखिड़े थी, वधि में वधि पखिड़े थी। ऐं असां वटि सूरत हाल इहा आहे त असां वटि जेको एतिरो सहूलियतूं मौजूदु न आहिनि जो असां हिन खे कवर करे सघूं। असां गॾोगॾु हिकिड़ो अवेयरनेस बि हुजणु घुरिजे मुख़्तलिफ़ ॻोठनि में या शहरनि में त जीअं असां इन कोरोना वबा खां बची सघूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में असां साईं लम्स हॉस्पिटल जामशोरो खां असांखे असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर गुलज़ार ओसमानी साईं असांखे जॉइन कनि पिया टेलीफोन लाइन ते। साईं अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, तव्हां कोरोना वायरस जेका हिन वक़्तु असांजे मुल्क में हले पई, उन सां गॾोगॾु लॉकडाउन थी रहिया आहिनि ऐं असांजे मुल्क जी मैशियत खे, मुल्क जी तइलीमी दर्सगाह आहिनि, उन सां गॾोगॾु सॼे पूरे पाकिस्तान खे जेको आहे सो तमामु वॾो नुक़सानु रसियो पियो वञे। तव्हां डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त कोरोना वायरस थियण जा कहिड़ा सबब आहिनि? डॉक्टर साहब जी। सब खां पहिरियों सवाल जेको असां सभिनी जे ज़हननि में ईंदो आहे त कोरोना जो जेको मर्ज़ आहे अॼुकल्ह हली रहियो आहे, इन जे थियण जा कारण कहिड़ा आहिनि ऐं इहो हिक खां ॿिए खे कीअं लॻे थो। त कोरोना हिकिड़ी वायरल डिज़ीज़ आहे जेका हिकिड़े मख़सूस क़िस्म जो हिकिड़ो वायरस आहे जेको चीन मां इहो स्टार्ट थियो हो गुज़िरियल साल जे दिसंबर जे एंड में, ऐं उन खां पोइ पूरी दुनिया तक़रीबन इन जो शिकार थी चुकी आहे। कोई 100 अॼु ॾींहं ताईं हिन मैसेज ताईं कोई 188 99 मुल्कनि में पहुची चुको आहे, फैलिजी चुको आहे। ऐं हिन जूं अलामतूं जेके आहिनि उहे बिल्कुलु ईअं हूंदो आहे जीअं आम तौर ते असांखे नज़लो ज़ुकाम थींदो आहे, उन सां मिलंदड़ जुलंदड़ इन जूं अलामतूं हूंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते खंघि, ख़ुश्क खंघि थियणु, बुखार, गले में सोज़िश या फ्लू लाइक सिम्टम, ऐं जेकॾहिं उहा सीवियरिटी अञा वधंदी आहे अलामतनि जी त
पोइ माण्हू खे साह में मुंझ थींदी आहे। सही। ही उहे अलामतूं आहिनि जेके कोरोना में थी सघनि थियूं, पर ज़रूरी न आहे त इहे अलामतूं सिर्फ़ु कोरोना ई हुजनि, पर कोरोना उन महिल ताईं कोन थींदो जेसि ताईं कंहिं बि माण्हू जो कंहिं ॿिए कोरोना जे मुतासिर शख़्स सां राब्तो न थिए। थींदो छा आहे, जो कोरोना ईअं फैलंदो आहे जो मुतासिर शख़्स जेको अॼु कोरोना वायरस जो शिकार थी चुको हूंदो आहे, उन जे खंघण सां या निछ ॾियण या छिक ॾियण सां इहे जरासीम जेके आहिनि से वात या नक मां नंढनि ड्रॉपलेट्स जी सूरत में, यानी हवा में ड्रॉपलेट्स जेके थियनि था, यानी असीं जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं या असीं खंघि कंदा आहियूं त पोइ असांजे वात मां जेका हवा निकिरंदी आहे उनमें सना सना धुक जा ज़रात हूंदा आहिनि जिन खे असां ड्रॉपलेट्स चवंदा आहियूं। त ही वायरस उन्हनि ड्रॉपलेट्स जे ज़रिए सां कंहिं बि ॿिए माण्हू खे जेकॾहिं उहो खंघे थो ऐं उहो उनजे वेझो आहे ॿियो को माण्हू, त उन ताईं आराम सां पहुची था वञनि ऐं पोइ साह जी नली जे ज़रिए इहे फेफड़नि ते असरअंदाज़ थींदा आहिनि। ॿियो तरीक़ो इहो हूंदो आहे त चलो जेकॾहिं को माण्हू साम्हूं मौजूदु न आहे ऐं खंघि खां या निछ खां असीं एहतियात करियूं था, पर जेकॾहिं कंहिं माण्हू खंघियो या निछ ॾिनी त उन जा जेके जरासीम जॾहिं कंहिं बि शइ ते पवनि था, ख़ासि तौर ते असांजे ईअं सम्झो त मेज़ टेबल कुर्सी या असांजे दरवाज़नि जा जेके लॉक्स आहिनि या हर उहा शइ जंहिं ते उहो जेकॾहिं असांजो जेकॾहिं उहो मुतासिर माण्हू खंघण सां या उनजे हथनि सां बि जेकॾहिं लॻियल आहे त उहो जरासीम उनखे लॻे थो, त पोइ वरी जॾहिं को नॉर्मल या सिहतमंद माण्हू उन जा हथ जॾहिं या जिस्म जो को बि हिसो उन मुतासिरा आलूदा जाइ खे टच करे थो त इहो जरासीम वरी उनमें मुंतकिल थी वञे थो। हिन जरासीम जी ख़ासियत इहा ई आहे त तमामु तेज़ी सां पखिड़िजे थो। हालांकि इन जी मोर्टिलिटी एतिरी न आहे, यानी इन जे शिकार माण्हुनि जी जेका मरण जी जेका परसेंटेज आहे उहो त लकली अलाह जो करम आहे, इन में माण्हुनि जी अमवात घटि थियनि थियूं, पर इन जी फैलाव तमामु आसानी सां ऐं तकिड़ो थिए थो। अमवात जी ॻाल्हि कजे त पूरे अञा ताईं जेको दुनिया जो जेको ट्रेंड ॾिठो वियो आहे उहे कोई 2 खां 3% माण्हू जेके इन जो मुतासिर हुजनि था इन मर्ज़ जा, उनमें 2 खां 3% माण्हू, उहे बि ख़ासि तौर ते जेके वॾी उमिरि जा हुजनि या जिनजी कुवत मुदाफ़ियत घटि, उन्हनि में मर्ज़ सीवियर थियण खां पोइ उन्हनि जी मौत वाक़ई थी सघे थी। अदरवाइज़ ही जेको वायरस आहे ही पंहिंजो पाण ख़त्म थी वेंदो आहे। साहब, कोरोना वायरस खे रोकण जे लाइ कहिड़ा उपाउ वठण घुर्जनि, कीअं रोके सघिजे थो कोरोना वायरस खे? अच्छा, हिन बीमारी जे फैलण जो जेको मुद्दो आहे, जेके असां इंक्यूबेशन पीरियड चऊं था, उहो 2 ॾींहंनि खां वठी 14 ॾींहं, यानी जेकॾहिं को माण्हू जेके असां अॼुकल्ह हिकिड़ो लफ़्ज़ करंटीना बि इस्तेमालु थिए थो, त यानी अहिड़ो माण्हू जंहिंखे शक हुजे त हू अहिड़े कंहिं मुल्क खां आयो हुजे, ख़ासि तौर ते असां वटि पाकिस्तान में जेके केसिस थियनि पिया उहे घणा तणा ईरान मां जेके असांजा ज़ाइरीन भाउ भेनर मोटिया आहिनि उन्हनि जे ज़रिए सां थियो आहे, या कुझु केसिस अहिड़ा आहिनि जेके सऊदी खां या ॿियनि मुल्कनि खां जेके मुतासिरीन मुल्कनि मां असांजे पाकिस्तान में आया आहिनि उन्हनि जे ज़रिए खां इहो मर्ज़ जेको त ॿियनि ते पहुतो आहे। त हाणे जेके उतां जेके मुतासिरीन अचनि था त उन्हनि खे असां या जेकॾहिं ॿिया कहिड़ा आहिनि जिनखे शक जी बुनियाद ते असां उन्हनि खे जॾहिं हिकिड़ी आइसोलेट करे अलॻि जाइ ते रखबो आहे, उनखे करंटीना चइबो आहे, क्वारंटाइन चइबो आहे। उन क्वारंटाइन रखण जो टाइम बि कोई 14 ॾींहं ताईं उनखे क्वारंटाइन में रखियो वेंदो आहे। इहो 14 ॾींहं जो ई अरसो हूंदो आहे। इन अरसे में जेकॾहिं उहो बीमारी जा जरासीम हूंदा, यानी उहो वायरस जिस्म में हूंदो त ज़ाहिर थी पवंदो, जे नथो थिए त फाइन, 14 ॾींहंनि खां पोइ माण्हू जेकॾहिं सिहतमंद त उनखे असां फ्री करार ॾींदासीं। अच्छा डॉक्टर साहब, कोरोना वायरस जो साइंसी दुनिया में को इलाज आहे या न? इलाज जो जेसि ताईं सवाल आहे त हिन जो अञा ताईं को कतई इलाज दुनिया में पैदा न थी सघियो आहे। तोड़े जो साइंसदान उन ते कोशिश कनि पिया, पर अॼु ॾींहं ताईं हिन जो को बि कतई इलाज कोई आयो कोन्हे ऐं न ई वरी हिन जी वैक्सीन मौजूदु आहे। हिन जो इलाज सिर्फ़ु इहो ई आहे त जेकॾहिं हिकु माण्हू खे मुतासिर माण्हू खे इहा लॻी वियो वायरस त हुनखे हिकदमि पंहिंजो पाण खे आइसोलेट करणो आहे, जीअं ॿियनि ताईं इहो मर्ज़ न पखिड़ी सघे। ऐं पोइ जेकॾहिं हुनखे कोई सिम्पटम्स हुजनि था, कुझु अलामतूं हुजनि थियूं, जीअं खंघि आहे, बुखार आहे, त उनजो मुतलिका डॉक्टर जेको हूंदो आहे उहो हुनजो उन्हनि कॉम्प्लिकेशंस जो या पेचीदगियुनि जो त इलाज करे सघिबो आहे, पर हिन बीमारी जो कतई इलाज कोन्हे। अच्छा, कोरोना वायरस खां बचण लाइ केतिरो अर्सो जेको आहे सो आइसोलेशन यानी करंटीना में रहणु घुर्जे?
कोरोना वायरस खां बचाव जे लाइ सभ खां बहितरीन तरीक़ो त इहो ई आहे जो असांखे पुरहुजूम जायुनि ते न वञणु घुरिजे। यानी हाणे त गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां अॼु खां लॉकडाउन जो बि ऐलान कयो वियो आहे। यानी शहरनि खे इहा हिदायत कई वई आहे त उहो ॿाहिरि न निकिरनि। त असां सभिनी खे घुरिजे त असां ॿाहिरि न निकिरूं, पंहिंजे घर में रहूं ऐं कंहिं बि माण्हू थोड़े जो असांजो ॼाण सुञाण वारो हुजे, दोस्त हुजे, हींअर कुझु वक़्त जे लाइ असां सोशल डिस्टेंसिंग करियूं। इहो लफ़्ज़ हिकिड़ो इस्तेमालु थींदो आहे सोशल डिस्टेंसिंग, यानी समाजी दूरी। असांखे घुरिजे त असां हिक ॿिए खां कम अज़ कम 1 मीटर जी विथी रखूं, छाकाणि त हिन बीमारी जा जेके जरासीम आहिनि जॾहिं खंघि या ॻाल्हाइण जे ज़रिए सां 1 मीटर ताईं उनजा ड्रॉपलेट्स वञी सघंदा आहिनि। उनखां परे जेकॾहिं को माण्हू आहे त उस ताईं कोन पहुचंदा। पर ही सिर्फ़ु ड्रॉपलेट्स जे ज़रिए नथो फैलिजे, ही त आलूदा हथनि जे ज़रिए सां या आलूदा आर्टिकल्स कुझु बि अहिड़ियूं शयूं आहिनि जेकॾहिं उहे आलूदा थी थियूं वञनि, मुतासिर शख़्स जो जरासीम जेकॾहिं उन शइ ते लॻी थो वञे त उनखे जेकॾहिं को माण्हू टच कंदो त उनखे बीमारी थी वेंदी। तंहिं करे बचाव जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजनि हथनि खे हर वक़्तु साफ़ रखूं। कोशिशि कयो हर 10-15 मिंट खां पोइ तव्हां हथनि खे घटि में घटि 20 सेकेंड ताईं पाणी सां ऐं गॾोगॾु साबुण जो इस्तेमालु ज़रूरु करियो। ऐं जेकॾहिं सैनिटाइज़र हैंड सैनिटाइज़र आहे त उहा बि सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ो हैंड सैनिटाइज़र जेको माक़ूल कंपनी जो हुजे, जंहिंमें सैकड़ो अल्कोहल मौजूदु हुजे त उहो फ़ाइदेमंद हूंदो आहे। पर हूअं आमतौर ते जेके असां वटि साबुण इस्तेमालु थींदा आहिनि घरनि में उहे बहितरीन हूंदा आहिनि। उन्हनि सां ई जेकॾहिं 20 सेकेंड ताईं चङी तरह हथ खे धोइजे, ॿिन्ही हथनि खे धोइजनि त पोइ असां हिन खां काफ़ी हद ताईं बचाव करे सघूं था। ऐं जेकॾहिं असांखे निच अचे पई या कंहिंखे खंघि आहे त हुनखे ज़रूरी आहे त हू मास्क जो बि इस्तेमालु करे, यानी जेको असां पंहिंजे नक ऐं वात खे ख़ुशूसी तौर ते इन खां ढके रखूं। अच्छा, ॿियो इहो बि थिए थो कॾहिं कॾहिं असां पंहिंजा हथ जेकॾहिं असांजा आलूदा आहिनि ऐं उहे हथ जेकॾहिं असांजे चहिरे ते लॻी वञनि, नक ते, वात ते, अख ते ख़ासि तौर ते, त इन्हनि जायुनि ते असां लॻी विया त उन सां बि वायरस फैली सघे थो। त असांखे छा करिणो आहे? पर सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे स्टे होम, घर रहणु घुरिजे, घटि में घटि सोशल डिस्टेंसिंग करणी आहे, बार बार हथनि खे धो, उहो बि साबुण सां चङी तरह सां। ऐं गॾोगॾु तव्हां जेको आहे सो ॿाहिरि निकिरो, जेकॾहिं तमामु ज़रूरी कमु हुजे त ॿाहिरि निकिरणो पए त तव्हां मास्क जो इस्तेमालु कयो ऐं कंहिं बि माण्हू सां हैंड शेक न कयो, सोशल डिस्टेंसिंग कयो, त इन सां ई इनशाअल्लाह असीं बचाए सघूं था। डॉक्टर साहब तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां असांखे फ़ोन कॉल ज़रिए असांखे वरितो, पंहिंजे प्रोग्राम में असांखे जॉइन कयो, भलीकार तव्हांखे चयोसीं ऐं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जेको आहे सो असिस्टेंट प्रोफेसर लम्स हॉस्पिटल जामशोरो मां असांखे डॉक्टर गुलज़ार ओसमानी जेको आहे जॉइन कयो। त साईं, जेका गुलज़ार ओसमानी साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको हीअ चाइना खां शुरू थियो हो, जेको गुज़िरियल साल खां वठी हलंदो रहियो ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखिड़णु शुरू थी वियो। ईअं ई वरी जेको आहे सो असांजे मुल्क में बि इहो पखिड़णु शुरू थी वियो हलियो। ऐं हाणे असांखे जेको आहे एहतियात लाज़मी करणु घुरिजे। ऐं जेको सिंध हुकूमत, सिंध गवर्नमेंट जेको आहे सो जंहिंमें असांजे CM सिंध तमामु वॾी हिकिड़ी स्ट्रगल कई आहे, असीं तमामु घणा हुनजा थोराइतुनि जी साराह करणु घुरिजे, छो त असीं हुन सां गॾु आहियूं, असां CM सिंध सां गॾु आहियूं, छो त उन हिकिड़ी तमामु वॾी स्ट्रगल कई आहे, वॾी जदोजहद कई आहे, लॉकडाउन कया अथनि त जीअं ईंदड़ वक़्त में जेको आहे सो कोरोना वायरस जो को बि ग़रीब या को बि खणी माण्हू जेको आहे सो शिकार न थिए, मुतासिर न थिए। तव्हां कीअं था सम्झो त गवर्नमेंट जेका आहे असां लॉकडाउन बि करे पई, उन सां गॾोगॾु तइलीमी इदारा बंदि आहिनि हिन वक़्तु, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो कारोबार बि मुअतल थियल आहे, सवारियूं मुअतल थियल आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो सॼो रुझान जेको धर्म बधर्म आहे, उन हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो? अगरि ॾिसो, एफर्ट्स वठणा था पवनि गवर्नमेंट खे, ऐं त पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर खे बि इहो ई चवंदुसि त लॉकडाउन जी तरफ़ वञे ऐं वेंदो। तव्हां जल्द ॾिसंदव 2 ॾींहंनि में लॉकडाउन करिणो पवंदो, छाजे करे जो अॼु वरी केस ज़ाहिर थिया आहिनि। पंजाब मुंहिंजे ख्याल में 200 खां क्रॉस करे वियो आहे, 225 जे अबाउ पुॼी वियो हलियो। ऐं सिंध में अॼु वरी 18 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं सिंध मुंहिंजे ख्याल में 352 ते वञी पुॼी आहे केसनि में। त जेसि ताईं करंटीना में न वञिबो, जेसि ताईं आइसोलेशन में न वञिबो, जेसि ताईं लॉकडाउन न कबो, त हिन जो ॿियो हल ई कोन्हे। छो त वायरल इन्फेक्शन को बि हुजे, तव्हां ॾिसो फ्लू आहे, को बि ज़ुकाम आहे या का बि वायरल इन्फेक्शन माण्हू खां माण्हू ॾांहुं ट्रांसफर थिए थो, माण्हू खां माण्हू ॾांहुं ट्रांसफर थिए थो। हाणे ख़बर न आहे, ॾिसो पाकिस्तान जी 20 करोड़ आवाम आहे जेका हले थी पई, दुनिया में अचे थी, उथे थी, वेहे थी पई, हाणे उन्हनि मां मर्द अची वियो हलियो। हाणे पाण खे ख़बर न आहे त कहिड़े माण्हू खे मर्द आहे, पाण सॼो ॾींहुं जेकॾहिं हलंदा वतूं, शहर में हलंदा वतूं, ट्रांसपोर्टेशन हले पई
या जेको अच वञ ज़रिया जेके हलनि पिया था जीअं ट्रांसपोर्टेशन बंदि थी आहे पर जे हले पई त पूरी दुनिया में जीअं पखड़ी वई आहे जीअं इटली में कैजुअलिटीज़ थियूं आहिनि इन तरीक़े सां पाकिस्तान में जेकॾहिं लॉकडाउन न थियो त इहा वायरल इन्फेक्शन आहे ऐं वायरल इन्फेक्शन जेका आहे ख़तरनाक वायरल इन्फेक्शन आहे कोरोना वायरस जेका आहे असां वधि में वधि कैजुअलिटीज़ थींदियूं पाकिस्तान जेको आहे सो इंतिहाई ख़तरनाक हींअर पोज़ीशन में आहे पाकिस्तान खे पूरे पाकिस्तान खे लॉकडाउन करणु घुरिजे ऐं जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि या अप्रोचेबल माण्हू आहिनि या रिच मैन आहिनि या MP आहिनि या MLA आहिनि जीअं CM सिंध ऐलान कयो आहे राशन जो त इशू थिए थो त ग़रीबनि ताईं खाधो पीतो कीअं पहुचे सही ठीकु आहे त ग़रीबनि ताईं वधि में वधि जीअं तक जो MP आहे या तक जो MLA आहे या मिनिस्टर आहिनि या प्राइम मिनिस्टर आहे या फलाही इदारा आहिनि उन्हनि खे कोशिशि करे फंड रिलीज़ करणु घुरिजनि सही तमामु बहितरीनु नाज़रीन इन सां अॼोको प्रोग्राम पंहिंजी क्लिनिक पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो इन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ो मुख़्तसिर जेको आहे सो असांजी हिकिड़ी अर्ज़ु आहे त तव्हां जेकॾहिं तव्हां घरनि खां ॿाहिरि निकिरो था त पंहिंजे मुंहं ते जेको आहे सो कपिड़ो हुजे तव्हां वटि या रुमाल हुजे उन सां जेको जेकॾहिं तव्हांखे छिक अचे थी त उन रुमाल खे ॾियो उन सां गॾोगॾु जॾहिं तव्हां कंहिं अहिड़ी जॻह खे तव्हां अहिड़ी जॻह ते जिते मिटी आहे या XYZ कुझु बि शयूं आहिनि जिन खे तव्हां खणो था या टच करियो था त पोइ तव्हांखे साबुण सां मुख़्तलिफ़ साबुणनि सां तव्हां धोई सघो था जेके 20 सेकंडनि जे लाइ तव्हांखे हथ धोअणु घुरिजनि उन सां गॾोगॾु तव्हांखे हिन वक़्तु जेको हुकूमती सिंध हुकूमत असांखे जेको आहे सो हिन वक़्तु घरनि में महदूद रहण जे लाइ चयो वियो आहे त असां जीअं इन कोरोना वायरस वबा खां बची सघूं इन कोरोना वायरस जो मुक़ाबिलो करे सघूं त असांखे पंहिंजे घरनि में ई रहणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु जेको सिंध हुकूमत इहो बि ऐलान कयो आहे त हिन लॉकडाउन सां गॾोगॾु जेकॾहिं को बीमार आहे मरीज़ आहे त उन सां गॾु 2 या 3 ॼणा वञी सघनि था ऐं हिकु ड्राइवर गाॾी जो वञी सघे थो उन सां गॾोगॾु जेको सिंध हुकूमत ॿियो बि जेको आहे सो वे वरितो आहे रूट वरितो आहे त जेकॾहिं कंहिं वटि राशन पाणी न आहे त उन्हनि खे राशन पाणी बि ॾिनो वेंदो ऐं को अहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे शहर जे वेझो आहे ऐं उहो शहर ॾांहुं वञणु चाहे थो पर उन खे बि पाण सां गॾु NIC गॾु रखणु घुरिजे शनाख़ती कार्ड गॾु खणी वञणु घुरिजे उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजे को बि जेको पर्सनल कमु आहे या ज़ाती कमु आहे जेको ज़रूरी कमु आहे उहो जेको आहे सो उते जेके बि अमलदार पुलिस एहलकार या खणी रेंजर्स जा एहलकार आहिनि उन्हनि खे ॾेखारे उनखां पोइ पंहिंजो कमकार करे ऐं जल्दी वापसि जेको आहे सो निकिरी वञे त जीअं असां हिन वबा खां विड़ी सघूं हिन वबा मां निजात हासिलु करे सघूं इन सां अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो पंहिंजी क्लिनिक प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो पंहिंजे मेज़बान राहिब अली चांडियो ऐं असांजे प्यारे महिमान साईं निसार अहमद चांडियो खे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।